कमु ईंदो निमाज़ कमु ईंदी हिन ॾींहं जी ॿेड़ी तयारी कयूं अची ॾाढी थी वियासीं अञा गफ़लत में रहियासीं अञा असांजा दुनिया जा धंधा न खुटा अञा असां पंहिंजा रोअण बंदि न कया बसि महांगाई जो रोअण फलाणो ही ॻाल्हि हू ॻाल्हि हे शइ कंहिंखे यादि ई कान्हे कंहिंसां ज़ुल्म न कयूं कंहिंसां ज़ुल्म न कयूं कंहिंसां आज़ार न कयूं सभु को अख़लाक धारे पंध अॻिते आहे साईं ॾे वञिणो आहे बेपरवाह वाहिगुरु कहार वटि पेश थियणो आहे जिथे न सिफ़ारिश आहे जिथे न को कंहिंजी ॻाल्हि हलंदी ओचिते सॾ मालिकनि जा मुंहिंजा ख़ुशि वीचारी वेठी ही मुंहिंजा मालिक सां तुंहिंजो सॾ अची वियो तुंहिंजे रहमत खे पर सुणनि जमात सगोरनि पेश कया आहिनि अल्लाह शरीफ़ क़ुर शरीफ़ जा ख़तम दुरूद शरीफ़ पढ़णु अमड़ खे फी सबीलिल्लाह तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजी भेण खे ॾिनो मुंहिंजा त तूं राज़ी तूं सुहिणो समर करे ॾेसि जेका हयाती गुज़ारी हिन मुंहिंजा सां हिन दुनिया में मुंहिंजा मालिक सां तुंहिंजे महबूब ते ईमान आदई कलमो भरियई मुंहिंजा मालिक तूं हिन जो कलमो क़बूल कर कलमे जे नूर सां हिन जी अॼु क़बर खे रोशन कर मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजी रहमत खां सवाइ थी केरु असांखे पहचंदो तुंहिंजो महबूब पहचंदो उनजी शफ़ात पहचंदी तुंहिंजी रहमत पहचंदी अमड़ अॼु हिन वगर खां विछड़ी पंहिंजे बचन हिन सुञ जे में अची तुंहिंजी रहमत खे जन्नत खे पहती मुंहिंजा मालिक अॼु हिन जो तूं ई मालिक आहे तूं ई ख़ालिक आहे मुंहिंजो रूह तोॾो ई मोटियो आहे हे दोस्त मुंहिंजा साईं सभई आया हूं जेका नमाज़ जेका दुआ तुंहिंजे महबूब सेखारी आहे तोॾे बेतुल्लाह ॾे मुंहुं करे ॿाहूं ॿधी उहा दुआ पढ़ी तोखां रहमत अॼु घुरी रहिया आहियूं घुरी रहिया आहियूं अॼु हिन अमड़ जो सफ़र सांजो अॼु जन्नत में जायूं ॾिएसि अॼु रहमत ऐं मग़फ़रत फरमाए क़बर खे नूर सां मुनव्वर कांधी क़बर ढके हलनि त हीअं नूरानी नूर थी वञे हिन जो नमाज़ूं नूर थियनि हिन जो कलमो नूर थिए तिलावतूं नूर थियनि मिठे मुहम्मद ते जेको ईमान आंदई मुंहिंजा साईं उन सुहिणे नबी जी शफ़ात नसीब मुंहिंजा मालिक साईं असांखे बि तौफ़ीक़ ॾे त हिन सुञ जे सफ़र लाइ तयारी कयूं असांखे बि उहा तौफ़ीक़ बख़्श मुंहिंजा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद